नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं यहाँ बिशारत सुनो ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्रो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी। स्पेशल सेंट्रल कोर्ट लाहौर शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जी ज़मानत में 14 मई ताईं वाध करे छॾी। शहबाज शरीफ़ जी ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाई वञी अदालत जो हुकुम। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जी हलफबरदारी वारो केस चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट हमज़ा शहबाज जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो अॼु ॿुधाईंदो। लाहौर हाई कोर्ट गुज़िरियल ॾींहुं हलफबरदारी वारो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। लाहौर हाई कोर्ट में मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी वापसी जी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। जस्टिस अली बाकर नजफ़ी जी सरबराही में बेंच दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। नून लीग जी नायब सदर उमिरि जी अदायगी लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ़ खणंदो। खेसि पढ़ी वज़ारत जो कलमदान न वेंदो। बिलावल भुट्टो आइन टोड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कंदे चयो आहे त आइन खे काग़ज़ जो टुकड़ो सम्झी फाड़ियो वियो। ईअं नथो थी सघे जो उन्हनि खे सज़ा न मिले। सदर जी कुर्सी ते वेठल शख़्स साज़िश में मुलविस आहे। अॻूणे वज़ीर आज़म स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर बि आइन जी भञकड़ी कई। कराची में पीपुल्स पार्टी जे CEC जे इजलास बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो चयो त कराची यूनिवर्सिटी हमलो पाकिस्तान जी तरक़ी ऐं अमन ख़िलाफ़ साज़िश आहे। हमले जो हर फॉरम ऐं हर सतह ते जवाबु ॾिनो वेंदो। बलोच ॿाहिरि पंहिंजा हक़ पुरअमन तरीक़े सां वठनि। अहिड़े क़िस्म जूं हरकतूं रियासत बर्दाश्त न कंदी। इमरान ख़ान पंजाब जो जेको मैंडेट खसियो हो उहो खांसि वापसि वठी छॾियो आहे। तोशा खान चवंदो त नवाज़ शरीफ़ जे सियासत ख़तमु थी वई। हाणे रोए थो त नवाज़ शरीफ़ लंडन में वेही मुंहिंजी हुकूमत ख़तमु कई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो लाहौर में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान इक़्तिदार बचाइण लाइ आख़िरी वक़्त ताईं एस्टेब्लिशमेंट ऐं आसिफ अली ज़रदारी खे मिनथूं कंदो रहियो। इमरान ख़ान तोशाखाना जा तोहफ़ा बि दोस्त मुल्कनि सां लाॻापन खे 18 करोड़ में बाज़ार में विकिरो करे छॾियो। इमरान जी सियासत खे बनी गाला मां खणी समुंड में उछलाए छॾींदासीं। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती बम धमाके जा CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया। फुटेज में ॾिसी सघिजे थो त बुरको पातल औरत वैन वेझो ईंदे ई पाण खे धमाके सां उॾाए रही आहे। अची हाइस वैन कराची यूनिवर्सिटी जी लाॻापियल शोबे ॾांहुं वञी रही आहे। गाॾी भरिसां मोटरसाइकिल ते रेंजर्स एहलकार बि नज़र अचनि था। इन दौरान शोबे ॿाहिरां हिकु औरत बीठल नज़र अची रही आहे। जीअं ई गाॾी उन जे भरिसां पहुचे थी त उहा पाण खे धमाके सां उॾाए छॾे थी। बंदिश पियल तनज़ीम BLA धमाके जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी इस्लामाबाद में चीनी सफ़ारत खाने आमद। शहबाज शरीफ़ चीनी नाज़मुल अमूर सां मुलाक़ात करे कराची धमाके में चीनी शहरियुनि जे मारिजण ते ताज़ियत कई। वज़ीर आज़म चीनी शहरियुनि जी सिक्योरिटी वधाइण ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे अॼु कराची पहुचण जी हिदायत कंदे चयो त जेसीं ताईं चीनी शहरियुनि ते हमले में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं सुख सां न वेहंदासीं। हमले में मुलविस जवाबदारनि खे इबरत जो निशानो बणायो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि कराची कौंसलेट पहुची चीनी कौंसलर जनरल खे वाक़े बाबति आगाह कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी जी वेझी दोस्त फराह ख़िलाफ़ जांच मंज़र आम ते आणण जो ऐलान। PTI खे चूंड सुधारण लाइ असेंबलियुनि में वापसि अचण जी तजवीज़। संदसि चवणु आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी वज़ीर आज़म जो इख़्तियार आहे। मुक़ररी आइन ऐं कानून मूजिबि थींदी। ख़्वाहिश हुई त PTI वारा इस्तीफ़ाऊं न ॾियनि पर उन्हनि इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं। आइन कानून मूजिबि फ़ैसिलो थींदो। सहाफ़ियुनि जे मान में ॾिनल डिनर जी मौक़े ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जो अमन अफ़गानिस्तान जे अमन सां सलाड़ियल आहे। अमेरिका सां दुश्मनी मुल्क जे मुफ़ादनि पटांदड़ न आहे। एहतजाज सभिनी जो हक़ आहे। कानून सां हथ चुरान थी त कानून पाण रस्तो कढंदो।
भिरिया रोड वेझो लाखा रोड भरसां ॻोठ मिसरी लाशारी वासी पोरियत ग़ुलाम अब्बास लाशारी फुर दौरान मुज़ाहिमत ते मारिजी वियो। सांगड़ में नवाबशाह रोड ते मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर, मोटरसाइकिल सवार फोत, 4 ॼणा ज़ख़्मी। ऐं मियां साहब वेझो चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी संगावती तकरार तां मारिजी वियल नींगर जो लाश केतिरनि ई कलाकनि खां अस्पताल में पयल। अस्पताल में डॉक्टर मौजूद न हुअण करे नींगर जे लाश जो पोस्टमार्टम न थी सघियो।